ब्रेकिंग न्यूज़ कंडियारे जे खुडपाड़ी में अफ़सोसनाक फायरिंग के वाक़े में 20 वरनि जी खुशबू चांडियो ज़ाल ज़फ़र चांडियो फायरिंग में मुबैना क़त्ल थी वई। जंहिं संदसि वालिद बख़्तली चांडियो ऐं वालिदा गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी हैदराबाद रेफर। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अकील वसाण। जी अकील, वधीक तफ़सील खां अॻु कजो, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारीअ जे खॾपाड़े में अफ़सोसनाक फायरिंग जे वाक़े में 20 वरनि जी खुशबू चांडियो ज़ाल ज़फ़र चांडियो फायरिंग में मुबीना क़त्ल थी वई, जॾहिं त संदसि वालिद ज़ख़्मी बख़्तली चांडियो ऐं वालदा गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जेके रूरल हेल्थ सेंटर मां तिबी इमदाद ॾेई हैदराबाद अस्पताल रेफर कयो वियो। ॿिए तरफ़ डॉक्टर ओस्मान भयो खुशबू चांडियो जी फ़ौतगीअ जो ॿुधायो त हीअ फ़ौत थी चुकी आहे, जंहिंखे 3 गोलियूं लॻल आहिनि, हिकु सीने में, ॿी कुल्हे वटां ऐं हिकिड़ी जेका आहे सो पेर में लॻल। ऐं ॿिए तरफ़ इहो बि डॉक्टर ओस्मान भाई ॿुधायो त पंहिंजो बख़्तली खे जेके गोलियूं लॻल आहिनि उहे टंगुनि में आहिनि, ऐं जेका बख़्तली जी घरवारी जेका ज़फ़र जे ते इल्ज़ाम आयदि आहे त इन जेको आहे सो कंहिं घरू अणवणत तां संदसि सहुरे जे घर ते हमिलो करे ऐं खुशबूअ खे गोलियूं हयूं ऐं असां ते पिणु हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में खुशबू जेका आहे सो फ़ौत थी वई हली। कुझु वक़्तु अॻु ज़फ़र चांडियो ऐं 20 वरनि जी खुशबू चांडियो माइटनि जे रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो परणो कयो हुयो। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़फ़र चांडियो जेको हींअर गिरफ़्तार आहे PS पेरूमल ते, उन जे अॻु में बि शादी थियल आहे। मुबीना फ़ौतण खुशबू चांडियो जे अज़ीज़नि जो इल्ज़ाम आहे त हीउ जेको ज़फ़र अली चांडियो पंहिंजे ॿियनि भाइरनि जी मदद सां ऐं पंहिंजो बख़्तली जे घर ते हमिलो कयो, जॾहिं त उन जे भाइरनि भाई खान चांडियो ऐं ॿियनि जो चवणु इहो आहे त असां जेको आहे सो इहो फायरिंग जो आवाज़ु ॿुधी असीं वियासीं उते जेको आहे सो उन्हनि खे जे फायरिंग जे आवाज़ जी क्लियरिफिकेशन थिए त छा थियो आहे। ऐं हिते जेको आहे सो शहर में पिणु चौकीदारीअ जी जेका आहे सो उहो कंदड़ आहे भाई खान ऐं फायरिंग जे नतीजे में 4 महीननि जी उमेद सां जेका खुशबू चांडियो जेका ज़फ़र चांडियो जी घरवारी गोलियूं लॻण सबबि फ़ौत थी वई, जॾहिं संदसि वालिद बख़्तली चांडियो खे टंगुनि में गोलियूं लॻण सबबि ऐं वालदा खे पेट में 3 गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी हालत में रूरल हेल्थ सेंटर मीरपुर ख़ासि पंहिंजो कंडियारी खां पोइ मीरपुर ख़ासि खां पोइ हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। ड्यूटी डॉक्टर ओस्मान भाई खुशबू चांडियो जी फ़ौत थियण जी तस्दीक कई, जॾहिं त ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में संदसि वारिस जेके आहिनि सो हैदराबाद इलाज लाइ खणाए विया। वाक़े जे इतला ते कंडियारी जी पुलिस ऐं पेरूमल जो SHO इमदाद हुसैन जेको आहे सो पुलिस वाक़े वारे हंधि उन समेत अची वई हली, शवाहिद गॾु कया विया, वाक़े जे तफ़सील मालूमात वरिती वई। वारसनि में करमू चांडियो, जानब चांडियो, बहादुर चांडियो, लियाज़ चांडियो ऐं हेमी चांडियो ॿुधायो त हू घरनि में मौजूदु हुआ, जेके घर उनजे साइड में ई आहिनि, जिन ते हमिलो कयो वियो घर बख्तू वारे ते, उनजे साइड में रहंदड़ आहिनि। उन्हनि आवाज़ ॿुधो ऐं रड़ियूं ॿुधियूं, हू वाक़े वारे हंधि पहुता त संदनि चवणु हो त खुशबू चांडियो बख़्तली चांडियो असां उन्हनि खे ज़ख़्मी हालत में तड़पंदे ॾिसी फौरी तौर जेको आहे सो अस्पताल मुंतक़िल कयोसीं। ॿिए तरफ़ SSP सांगड़ नोटिस वठंदे उनजे नोटिस वठण बैदि ज़फ़र चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखे मुंतक़िल कयो वियो आहे पेरूमल थाणे ते, ऐं जांच हलंदड़ आहे। अञा ताईं का बि FIR इन ॾोह जी दाख़िल न थी सघी आहे। जी महिरबानी तफ़सील खां अॻु ॾियण लाइ।